नीति वचन 23 जे अनुसार सभ खां वधीक पंहिंजे मन जी इहा रक्षा कयूं, छो त जीवन में मुख्य तरीक़ो इहो ई आहे। इन में इहो ई लिखियलु आहे कि कोई ॿियो बि थिए, पर पंहिंजे पाण खे दिलि जी रक्षा करणी आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे, उहो चाहे थो कि तव्हां इहो कयो ऐं उन मूंखे हिते प्रचार करण लाइ मोकिलियो आहे। पंहिंजे दिलि जे लाइ तव्हांखे इहो करिणो आहे ऐं तव्हांखे पाण खे रक्षा करणी आहे, पंहिंजे दिलि जी, पंहिंजे मन जी। मूंखे इहो चवणो आहे कि तव्हां इन वक़्तु हिते वेठा आहियो ऐं इहो सोचियो था कि मां छा थी चवां, पर तव्हांखे शामिलु थियणो आहे ऐं पंहिंजे पाण खे इहो ॾिसणो आहे कि तव्हां छा था चओ ऐं पंहिंजो पाण खे सेखारिणो आहे कि असां प्रभु जी ॻाल्हि ते मञींदासीं ऐं असांजी असली जीवन छा आहे उहो सम्झंदासीं। पंहिंजे जीवन जे आसे पासे में छा थो थिए ऐं छो थो थिए इहो ॼाणींदासीं, छाकाणि त प्रभु चाहे थो कि असां इहो सभु ॾिसूं। असां बेदिमागी न आहियूं, असां समझदार आहियूं। असांखे पंहिंजे पाण खे इहो ॾिसणो आहे ऐं हालतुनि खे तमामु सुठे नमूने सां इहो ॾिसणो आहे कि असां हिन मां कीअं निकिरी सघूं ऐं प्रभु असांजी मदद कंदो ऐं असांखे हमेशह ख़ुशि रखंदो। छाकाणि त असांखे इहो ई सोचणो आहे असली जीवन छा आहे जेको असां ॾिसूं था। पंहिंजे अंदरे तरीक़े सां पंहिंजी दिलि खे पवित्र कयो। असां हिकु मिसाल तौर ते मुश्किल ॻाल्हि कंदा आहियूं ऐं इहो चवंदा आहियूं कि असां सां ईअं छो थो थिए ऐं असां ईअं छा कयो आहे। जे असां हुन ॻाल्हियुनि में पइजी वेंदा आहियूं कि असांखे ख़बर न हूंदी आहे कि असां छा था चाहियूं, तुंहिंजी दिलि में कीअं आहे। असल में सभ खां वधीक इहो ई थींदो आहे कि बाइबल जे अनुसार इहो ई हूंदो आहे कि शक्तिशाली आत्मा असांजे अंदरि हूंदी आहे, पर असां हुनखे ॾिसी न सघंदा आहियूं। मां अक्सर इहे ई चवंदी आहियां कि असांखे तव्हां शक्तिशाली ठाहियो आहे, शक्तिशाली ठहो। पंहिंजे पाण खे हमेशह ईअं रखो कि पंहिंजे दिलि खे धार्मिक कयो। प्रभु जे साम्हूं तव्हांखे इहे ॻाल्हियूं रखणियूं आहिनि। उहो तव्हांखे असर न थियणु ॾींदा ऐं तव्हांखे उन मुक़ाम ते पहुचाईंदा तव्हां जिते चाहियो था कि तव्हां उते वञो। पौलुस हिन लाइ प्रार्थना कई हुई ऐं उहो हमेशह इहो ई चवंदो हुयो कि तव्हांखे शक्ति खपे, तव्हांजी शक्ति मिलंदी। ऐं मूंखे ख़बर आहे कि तव्हां इन ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदा ऐं मां चाहियां थी कि तव्हां इन ते प्रभावित थी वञो ऐं चाहियो कि तव्हां सां गॾु दिलुनि जी बि पवित्रता अॻियां वधे ऐं तव्हांजे दिलि मां इहो कठोरता निकिरे। उन जे बारे में ॻाल्हाए था सघूं। ख़तरनाक थींदो आहे अगरि तव्हांजो दिलि जाम कठोर थी वेंदो आहे। जाम ज़रूरी आहे तव्हांखे इहो ॾिसणु कि प्रभु जे साम्हूं तव्हां पंहिंजो वक़्तु गुज़ारे सघो ऐं उहो चई सघो कि तव्हां प्रभु सां प्यारु कंदा आहियो। प्रभु तव्हांजे प्यार सां असां इहो करे सघंदा आहियूं। मूंखे ईअं ख़बर न आहे कि मां ईअं छो थी चवां, पर मूंखे ख़बर आहे कि प्रभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो ऐं तव्हां विश्वास कंदव कि तव्हां सां गॾु बि प्रभु आहे ऐं प्रभु तव्हांजे मथां महिर कंदो। उहो पंहिंजे वचननि सां तव्हांजे दिलि जी कठोरता खे ॿाहिरि कढी छॾींदो ऐं तव्हांखे पवित्र कंदो पंहिंजे आत्मा सां। आमेन। अविश्वासी दिलि जे बारे में ॻाल्हायूं था ऐं उहो एतिरो ज़रूरी आहे। ॿारनि वांगुरु विश्वासी दिलि रखणु आहे ऐं उन में सभिनी ग़लति ॻाल्हियुनि जे करे इहा दुनिया में थींदो आहे। इहो थी रहियो आहे, इन जी लालच हूंदी आहे दिलि खे रखणु ऐं इहो थींदो आहे कि तव्हां शुक्र करणु भुलिजी वेंदा आहियो। तव्हांखे इहो महसूसु करिणो आहे ऐं विश्वास करिणो आहे, इन लाइक़ु ठहिणो आहे कि तव्हांजे दिलि कठोर न आहे, तव्हांजी दिलि जी रक्षा थी थिए। असांखे हमेशह इहो ई ॾिसणो आहे कि तव्हां सां सॼी दुनिया विश्वास आहे ऐं तव्हां इहो चवंदा कि तव्हांजो उद्धार थींदो आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो उद्धार थो करे तव्हांजे दिलि जी। तव्हां इहो चओ था ऐं ॿियनि सभिनीनि सां उहो, परंतु तव्हांखे इहो करिणो पवंदो आहे कि तव्हां इहो माण्हुनि जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहियो। ॿुधायो, इहो सही न आहे। तव्हांखे इहो न करणु खपे। तव्हांखे हमेशह अभिमान रहणु खपे, छाकाणि त तव्हां ख़तरे जे बारे में सोचे करे अहंकार में अची वेंदा आहियो, छाकाणि त प्रभु इहो नथो चाहे। अहंकार हिकु आत्मा में निर्भर हूंदो आहे ऐं उहो चए थो कि मां आहियां। प्रभु चाहे थो कि असां उन ते निर्भर थियूं, आत्मा निर्भर थिए। इहो सोचणो आहे कि असां हिन जे बारे में कीअं फ़ैसिलो करे सघूं ऐं इहो कीअं करे सघूं। मां तव्हां सां उन घमंडी जे बारे में ॻाल्हाइणु चाहियां थी जेको साम्हूं ईंदो आहे। हिकु ख़ासि करे पहलू में इहो थींदो आहे, कामयाब माण्हू में घमंड अची वेंदो आहे, छाकाणि त हुनखे ईअं लॻंदो आहे कि उहो नरम दिलि वारो माण्हू न आहे। माण्हू जॾहिं भावनाउनि में पइजी वेंदो आहे
उहो घुमिजी वेंदो आहे ऐं कामयाबु थी करे उहो चवंदो आहे कि अचानक इहो सभु कीअं थी वियो आहे ऐं हिन जो व्यवहार ग़लति थी वेंदो आहे। उहो चवंदो आहे कि मूंखे कामयाबी मिली वई आहे त हिन करे मूंखे शक्ति अची वई आहे। मूंखे सचमुच इहो न वणंदो आहे ऐं घणो दुख थींदो आहे। ईअं लॻंदो आहे मुंहिंजे वीचार सां इहो सम्झी नथो सघे। प्रभु उहो चाहे थो कि इस्तेमालु कर, पर असां ईअं न कंदा आहियूं। असांखे घमंड अची वेंदो आहे। इन ते असां मनुष्य न थींदा आहियूं। संसार में रही करे घमंड करण जी काई ज़रूरत न आहे, छाकाणि त प्रभु चाहे थो कि मसीह में घमंड न हुजणु खपे। घमंड असांखे विश्वास सां परे करे छॾींदो आहे, माण्हुनि खे परे करे छॾींदो आहे। उहो चाहींदो आहे कि हमेशह ख़ुशि रहूं। प्रभु चाहे थो कि घमंड परे थिए ऐं प्रभु चाहे थो कि असां ख़ुशि रहूं, ॿियनि माण्हुनि जी मदद करे सघूं। तव्हांखे समृद्धि लाइ विश्वास हुजणु खपे। तव्हां वटि पैसा हुजणु खपे जंहिंजी मदद करे सघो ऐं तव्हां इहो चवंदा आहियो कि प्रभु तव्हां जे लाइ इहो विश्वास करणु ज़रूरी आहे। तव्हांखे हमेशह जंहिंमें कुझु ग़लति ॻाल्हि न आहे। तव्हांखे पैसा हूंदा त ई तव्हां ॿियनि जी मदद करे सघंदा ऐं इहो पको हुजणु खपे पंहिंजो पाण में। तव्हांखे सुठी ॻाल्हि हुजणु खपे, सुठी शयूं हुजणु खपे त तव्हां ॾिसो कि ॿियनि जी कीअं मदद करे सघंदा आहियो। जंहिंजे करे बाइबल में इहो ई लिखियलु आहे, प्रभु चाहे थो कि तव्हांखे ॿियनि जे साम्हूं उहो इस्तेमालु करिणो आहे जेको तव्हां वटि आहे ऐं प्रभु तव्हांखे ॾिनो आहे। ऐं तव्हांखे जेको बि आहे तव्हां हुन जे लाइ हुन जी मदद कयो। तव्हां सेवा कयो ऐं अॻियां वधो। सेवा में सुठा कम हूंदा आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं इहो चवणो आहे कि तव्हां इन लाइक़ु ठहो कि तव्हां ॿियनि जी मदद करे सघो। ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं ॿुधायो हाणे जेको बि प्रभु ॾिनो आहे। तोहफ़ा ईंदा आहिनि प्रभु जे तौर ते। बाइबल में साफ़ लिखियलु आहे कि यूहन्ना 3:27 में असांखे पंहिंजे प्रतिभा ते इहो लिखियलु हुजणु खपे त तव्हां ख़ुशि रहो, छो त असां ख़ुशि रहंदासीं, असां ॿियनि जी मदद ख़ुशीअ सां कंदासीं जेसिताईं असां पाण ख़ुशि रहंदासीं ऐं इहो करे सघंदासीं। हीअ सुठी ॻाल्हि आहे। सुठो रहणु ऐं सुठी सेवा करणु इहो असांजे चए थो ऐं हिन में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे ऐं तयारु थी वञो सुठे संदेश लाइ। इन में इहो ई लिखियलु आहे। इहो तोहफ़ो आहे ऐं शुक्रगुज़ार ठहो। परमेश्वर जो शुक्रगुज़ार ठहो कि तव्हांखे इन सौगात ॾिनी आहे। उन सौगात में तव्हां सेवा जे लाइक़ु थी सघिया। मूंखे विश्वास आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चए थो तव्हांजे जीवन में उन्नति थींदी ऐं उहो चए थो कि तव्हां अॻियां वधी सघंदव। तव्हांखे हिन जो अनुभव ज़रूरु थींदो। तव्हां जाम सुठा आहियो। तव्हां पंहिंजो पाण खे सुठा कयो ऐं चओ। बाइबल में इहो ई लिखियलु आहे त जेको नम्रता वारो आहे उहो अॻियां वधंदो। उहो जेके पंहिंजो पाण खे मथे था खणनि प्रभु हुनखे हेठि वठी ईंदो। हेठि इहो पको वादो आहे। हिकु अभिमानी घमंडी दिलि नफ़रत लाइक़ु आहे। प्रभु जे लाइ उहो नीति वचन 16 में लिखियलु आहे। उन जे अनुसार सभिनीनि मन खे घमंडियुनि खां इहो नफ़रत कढणी आहे, छाकाणि त प्रभु इन जे बारे में न सोचींदो। उहो सुठे दिलि वारो आहे। उनखे घमंड ॿाहिरि कढणो आहे। उहो सम्झणो आहे कि उहो घमंडी आहे पर उनखे सुठो ठहिणो आहे ऐं प्रभु हुन जी मदद कंदो ऐं उहो अॻियां वधी सघंदो। असांखे प्रभु जी शुकराना करणु खपे, छाकाणि त असांखे प्रभु बचाए थो उन ग़लति व्यवहारनि सां। असांखे हमेशह इहो ई करिणो आहे ऐं ॿियनि ॻाल्हियुनि ते लिखियलु आहे। जंहिंजे करे बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि असांखे सम्झणो आहे ऐं असांखे विश्वास रखणो आहे कि असां छा था चाहियूं ऐं निराशा थियूं था, छाकाणि त असांखे ईअं लॻंदो आहे कि असां जेतिरी वधीक लालच कंदासीं ओतिरो असांखे तकलीफ़ थींदी। इहे सभु घमंडी इंसान जी निशानियूं हूंदियूं आहिनि। मां चाहियां थी कि तव्हां इहो ॾिसो ऐं इन मिसाल ते तव्हां अॻियां वधो, छाकाणि त तव्हांखे इहो लिखियलु आहे। जंहिंजे करे इहो लिखियलु आहे इतिहास में ईअं थियो हुयो पर असांखे हमेशह यादि रखणो आहे जंहिंमहिल प्रभु अॻियां वधिया हुया, उन प्रार्थना कई ऐं तंहिंमहिल स्वर्ग जे तौर ते असांखे उहे दरवाज़ा खुली विया हुया। तॾहिं योआ जे हिकु युद्ध मोकिलियो हुई ऐं हुन दूत खे चई सभिनीनि स्वीकारनि ते इहो करणु खपे। तव्हांखे अॻियां वधणो आहे। जेको बि लिखियलु आहे तव्हांखे उन ते अमल करिणो आहे। उन्हनि स्वर्ग जी दवाई ॾिनी हुई ऐं प्रभु खे चई कि तव्हां ॾिसो तव्हां ईअं नथा करे सघो ऐं तव्हांखे इहो करिणो आहे ऐं न करिणो आहे। ऐं उहो हिन चई कि पोइ तव्हां ईअं छो था कयो।
तव्हांखे देश में रहणो आहे। ऐं उहो लजी थी करे पंहिंजे देश में वापसि अची विया पंहिंजे देवताउनि वटि ऐं उन्हनि चयो कि हीअ ॾिसो पंहिंजे पुटनि सां गॾु इहे तलवार वारा ईअं कया अथनि। उहे यहोवा यरूशलेम के रहवासियुनि खे बचायो। आयात 23 में इहो ई लिखियलु आहे कि जाम माण्हू यरूशलेम जे यहोवा में विया हुआ ऐं जंहिंजे भेट में राजा उनजी इलाही शयूं क़ीमती शयूं खणी अचण लॻाया। उन वक़्त खां पोइ सभिनीनि जातियुनि में महान विझी विया ऐं हाणे हिकु ॿियो राजा हो, उन सां लड़ाई थी वई ऐं उन चयईं कि तव्हां घोरे करे सघंदा आहियो। उन प्रभु खे पुकारियो, प्रभु खे चओ कि तव्हांखे अची करे बचाए। प्रभु तव्हांखे भेट खणी अचणा आहिनि ऐं तव्हां शुरू कयो। ऐं उन जी महिमा करे उहो अॻियां वधिया ऐं उन चयईं हिफ़ाज़त करण लाइ तव्हांखे टिकियल हुजणु जाम ज़रूरी आहे ऐं तव्हांखे इहो करिणो आहे, वधीक इज़त मिलंदी। ऐं जंहिंमें इहो ई लिखियलु हुयो कि तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे कि तव्हांखे बदिलणो आहे ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो ऐं तव्हां पाण खे इहो करे सघंदा आहियो। सभिनीनि खां वधीक तव्हांखे प्रभु जी ॻाल्हि ॿुधणी आहे ऐं उहो झुकणो आहे जेको चए थो। जेकी बि वॾी ॻाल्हि आहे, जेको मार्गदर्शन आहे, उहो थींदो आहे आराधना सां। तव्हांखे आराधना करणी आहे। जेको बि तव्हांखे कामयाबी मिलंदी आहे उहो तरीक़े सां तव्हांखे मिलंदी आहे, छाकाणि त तव्हांखे मार्गदर्शन मिलंदो आहे प्रभु जो। जाम माण्हू लिकियलु हूंदा आहिनि पर उहो कामयाबी ते ॻाल्हि कंदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि कि प्रभु हुननि सां गॾु आहिनि ऐं सिधो रस्तो प्रभु हुननि खे ॾेखारियो हुयो। उन्हनि लाइ इहो मुमकिन न हुयो, पर प्रभु तव्हांखे चयो हुयो कि तव्हां अॻियां वधियो ऐं तव्हांखे मार्गदर्शन मिलंदो। जॉन हमेशह ईअं ई चवंदो हुयो, पर हुन कोशिशि कई हुई, इन करे प्रभु हुन सां गॾु हुया। उहो चवंदो हुयो ईअं छो थो थिए, उन्हनि खे ॿियनि जी ज़रूरत छो आहे। जेके ॿियनि खे ॾिसनि था उहो पंहिंजो पाण खे सही राह नथा ॾेखारनि, त ॿियनि माण्हुनि खे उन्हनि ते विश्वास करण जी काई ज़रूरत न आहे। उहे प्रभु ते विश्वास कनि ऐं अॻियां वधनि। उन्हनि जो ज़रूरु मार्गदर्शन थींदो। उन्हनि खे हमेशह अॻियां वधिणो आहे। इमारतुनि जे तौर ते उन्हनि खे चुनौतियूं मिलंदियूं, पर अॻियां वधिणो आहे, जंहिंजी हासिल करण लाइ प्रभु हमेशह मार्गदर्शन ॾींदो। मनोरंजन करण लाइ तव्हांखे सभिनीनि जे साम्हूं इहो सभु थींदो आहे, पर जेका माण्हू हूंदा आहिनि उहो सचमुच चाहींदा आहिनि कि केतिरनि खे अॻियां मसीहा मिलनि ऐं उहो अॻियां वधनि। ॾिसण में सुठो लॻंदो आहे, ॿुधंदव त तव्हांखे ईअं लॻंदो कि जाम सुठी ॻाल्हि आहे, पर तव्हांखे पंहिंजो पाण खे इहो सभु अनुभव करिणो आहे। उहो हमेशह चाहींदा आहिनि कि उनखे इहो खपे, उहो हमेशह चाहींदा आहिनि कि हीअ थिए, उहो चवंदा आहिनि कि उहो थिए, उहो हमेशह सोचींदा रहंदा आहिनि, पर हमेशह ईअं लॻंदो आहे कि उहो चाहींदा आहिनि, पर हुनखे कोशिशि करणी आहे मसीह ठहण जी। छाकाणि त मसीहो इहो ई हूंदो आहे कि जेसिताईं उहो पाण नथो कोशिशि करे उहो अॻियां न वधी सघंदो। छाकाणि त हुन लाइ अॻियां वधणी ज़रूरी आहे ऐं विश्वास रखणु ज़रूरी आहे। उहो विश्वास न रखंदो त अॻियां कीअं वधंदो। असां माण्हुनि सां मिलंदा आहियूं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन्हनि जा दुख ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि खे चवंदा आहियूं कि तव्हां विश्वास रखो। जंहिं महिल हमेशह ईअं ई थींदो आहे कि असां कोशिशि कंदा आहियूं कि उन जा दुख दूरि थियनि, उहे हमेशह ख़ुशि हुजनि। असां हुननि खां संपर्क करण जी कोशिशि कंदा आहियूं, जेको मिलंदो आहे ऐं असां उहो कंदा आहियूं। पक इहो कंदा आहियूं कि हुननि जी मदद थिए। तव्हांखे ख़बर आहे कि असां कीअं कंदा आहियूं। मां हिते आहियां, मां इहो करे सघंदो आहियां, मां उहो करे सघंदो आहियां, मूंखे वटि इहे आहे, मां इहो करे सघंदी आहियां, मां उहो करे सघंदी आहियां, ईअं करे सघंदी आहियां, उहो करे सघंदी आहियां। असांखे पालन करणु खपे। केतिरा दफ़ा चवंदी आहियां इहो सभु छा आहे, बसि एतिरो ई चवंदी आहियां कि ठीकु आहे, प्रभु जी महिमा आहे। आमेन। इन जो मतिलबु इहो आहे कि तव्हांखे ईअं लॻंदो आहे तव्हां दबाव में अची करे इहो कयो था, तव्हांखे पालन करणु खपे। पंहिंजो पाण इहो पालन कयो ऐं तव्हां इहो चओ कि तव्हां जल्दी हिन मां मुक्त थींदा। ॿुधायो तव्हांजी अॻिली कहाणी कहिड़ी हूंदी ऐं तव्हां छा चयो। ऐं पोइ उहो राजा ठहियो जेको लड़ाई पियो करे ऐं प्रभु चयो तूं प्रार्थना कर, प्रभु जी प्रार्थना कर ऐं विजय थींदे ऐं तोखे विजय हमेशह मिलंदे। वक़्तु ठीकु थियणु लॻो, उन जे दिलि में घमंड अचणु लॻो ऐं पोइ हिन घमंड जो छा थियो तव्हांखे ख़बर आहे। ऐं उहो हमेशह लाइ ईअं थींदो हुयो, हा
मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखिजो, चाहे तव्हां कुझु बि थी वञो, कहिड़े बि पद ते पहुची वञो, तव्हांजी तरक़ी थी वञे, तव्हांखे हमेशह प्रभु जा शुकराना करणा आहिनि। प्रभु जी तरक़ी ते तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे। तव्हांखे इहो सोचणो आहे प्रभु जी महिमा आहे। ॿिए इतिहास 32:31 में इहो ई लिखियलु आहे, तॾहिं बि जॾहिं बाबले में हक़ीक़त में उन जे देश में चमत्कार थिया हुया ऐं हुन पुछियईं कि मोकिलियईं, प्रभु उनखे घणे ॾींहंनि ताईं इहो चयो हुयो कि हाज़िरी करे करे तोखे इहो करिणो आहे। उनखे परखे करे उन मन जा साम्हूं भेद ॾिनई। मूंखे इहो ॻाल्हि जाम वणंदो आहे ऐं इहो सोचींदी आहियां, भाव थींदा आहिनि कि प्रभु चाहिनि था कि तव्हां उन जे वटि अॻियां अचो, छो त उहो सम्झी वियो। उनखे ख़बर पई कि उन कोशिशि कई, तोखे लॻे थो त तूं सही आहीं, ठीकु आहे त तूं ॾिस हुनखे ऐं तूं अॻियां वध। कुझु वक़्त लाइ असांखे इहो करणु खपे। इन लाइ असां जॾहिं प्रभु जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, अकेले में वेठा हूंदा आहियूं, प्रभु असां सां ॻाल्हाईंदो आहे। पाठ 4 में लिखियलु आहे कि ॾिसूं कि असां किथे ग़लतियूं कंदा आहियूं। जंहिंमां पहिरियों आहे राजा जे तरफ़ां देश देश में जेती करे माण्हुनि खे अलॻि अलॻि भाषा ते ॻाल्हाइण वारा माण्हू हूंदा आहिनि, जंहिंजे करे असांखे इहो लॻंदो आहे धरतीअ ते इलाही माण्हू आहिनि, उहो चवनि था कि परमात्मा अलॻि आहे, पर मुंहिंजे हिसाब सां परमात्मा हिकिड़ो ई आहे। मूंखे इहो चए थो। आयत 3 में इहो ई लिखियलु आहे कि उहो केॾो ॾेखारियलु आहे, निशानियूं ॾिनल आहिनि उनखां, चमत्कार केतिरा वॾा आहिनि, शक्ति प्रभावित थिए थी उनजी, उहो असां सां गॾु आहे ऐं उहो चए थो कि असां हुन सां गॾु आहियूं। उहो शाबाशी थो ॾिए परमेश्वर खे ॾियण जी उन नतीजे ते। मां नेबूचदनेस्सर पंहिंजे भवन में ख़ुशि सां रहंदो आहियां ऐं उहो चवंदा आहिनि कि फुलिजी वञो। वाह, उहो फुलिजी रहिया हुया। उन 12 महीना लॻाया हुया, 12 महीना लॻाया, जेके हिते 30 आयतुनि में 29 आयतुनि में लिखियलु आहे, जेसिताईं असां पहुचंदा आहियूं आया 30 ते हीअ, तेसिताईं 12 महीना गुज़री विया। जॾहिं उहो चईं कि बाबुल में राजभवन में इहो चयो हुयो जेके लिखियलु आहिनि, तॾहिं हुन चईं यरूशलेम में 4:30 में छा थियो थिए, बाबुल में न आहे। ऐं हुन चईं कि इन बल ते ताक़त राजनिवास थियणु खपे ऐं उन प्राप्त कई उन ॻाल्हियुनि खे, छाकाणि त उहो चए पियो कि उहो हुन सां गॾु आहे। ईअं ग़लति न आहे, जेकी बि ॻाल्हि आहे तव्हांखे साम्हूं आहे, आयतुनि में लिखियलु आहे। सिर्फ़ु 1 साल सभु कुझु कीअं बदिलजी वियो, सिर्फ़ु 1 साल में सभु कुझु बदिलजी वियो ऐं उनखे सफलता मिलंदी रही ऐं उहो अॻियां वधंदो रहियो। आमीन। ऐं उहो अॻियां वधी करे इन करे इहो ॾिसंदो रहियो, सालनि जा साल निकिरी विया उन में इहो करण में, प्राप्त कई ऐं उहो चईं कि तव्हांखे अॻियां वधिणो आहे, जंहिंजे करे इहा जाम रस्ता खुली विया आहिनि, जंहिंजे करे विश्वास अॻियां वधियो आहे ऐं उहो चाहे थो कि हमेशह विश्वास रहे ऐं अॻियां वधे। उहो ॾिठई हुन हमेशह जेकी शुरूआति थी आहे उनखे हमेशह परमेश्वर जे कामयाबी ते रखिणो आहे। ॿुधायो तव्हां परमेश्वर खे कॾहिं चवंदा आहियो? मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां होश में आहियो ऐं चओ था कि तव्हां स्वर्ग जा दरवाज़ा खोले छॾियो। असां तव्हांजी आराधना कई आहे, महिमा कंदा आहियूं, छाकाणि त असां इहो सोचियो आहे कि इंसाफ़ जे तौर ते तव्हां असांखां इहे वहिंवार कंदा। केरु आहियूं असां सभु जेको इहो चई सघूं इहो सही आहे ऐं ग़लति आहे? मूंखे ॿुधायो कि असां केरु थींदा आहियूं इहो चवण लाइ कि इहो सही आहे, इहो ग़लति आहे? ऐं पोइ चवंदा आहियूं कि असांखां ईअं छो थियो, असांखां ईअं छो थियो, असांखां ईअं न थियणु खपे। असांखे हमेशह विश्वास रखिणो आहे ऐं इहो अहसासु करिणो आहे कि असां प्रभु जा ॿार आहियूं। असां हमेशह इहो ई सोचींदा आहियूं। ॿुधायो हाणे तव्हांखे लॻे थो कि तव्हां ॾींहं विञायो? उन चयो आयत 24 में, इन करे असां विच में आहियूं। कॾहिं बि ईअं थींदो आहे कि शुरूआति थी वई आहे पर अंत ॾाढो ख़राबु हूंदो आहे। असां हिते विच में आहियूं। उन्हनि खे हिकु चेतावनी मिली रही हुई। तव्हांखे ख़बर आहे परमेश्वर असांखे चेतावनी ॾींदो आहे, ॿुधाईंदो आहे। छा परमेश्वर असांखे छा चवंदो आहे? पंहिंजे रुख खे सिधो कयो ऐं त्याग कयो।
इन खे त्यागे छॾियो ऐं मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हांखे रुकिजी करे इन बारे में सोचणु खपे ऐं चवणु खपे कि मूंखे माफ़ु कयो। इन करे असां अॻियां वधंदा आहियूं ऐं मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हां हिन सां माफ़ी घुरे छॾियो ऐं तव्हां हमेशह अॻियां वधंदा। तव्हांजो घमंड पूरो थी वेंदो छाकाणि त तव्हांखे माफ़ी मिली वेंदी ऐं माफ़ी खां पोइ तव्हां सही राह ते वेंदा ऐं सही थींदा ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हां सुठो था कयो ऐं तव्हां सां प्रभु गॾु आहे ऐं प्रभु चए थो सुठो आहे। आमेन। मुंहिंजे हिसाब सां इहो ॾाढो सुठो ऐं मस्तु आहे। हुन चयईं कि तव्हांखे ईअं न करणु खपे हा ऐं तव्हांखे इहो करणु खपे हा कि राजा ते उहो सुठो ॻाल्हि आहे, उहो इंसानी जे विच में इहो कंदो आहे ऐं उन मैदान ते अची करे ईअं चयईं कि तव्हांखे पंहिंजे पाण खे बीहारणो आहे प्रभु जे साम्हूं ऐं उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेकी आत्मिक रूप ते सुठियूं आहिनि ऐं तव्हांखे सही दर्शन ॾिए थी ऐं उहो चए थी कि तव्हां अॻियां वधो ऐं तव्हांजो मार्गदर्शन थींदो ऐं तव्हां हमेशह ख़ुशि रहंदा। ऐं हाणे तव्हांखे केतिरनि माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे कि तव्हां हिते आयो ऐं तव्हां सही था कयो ऐं तव्हां वचन ॿुधी करे उन ते अमल कंदा आहियो ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे जेको प्रभु चए थो कि तव्हां हली करे पाण अचो ऐं उन ते अॻियां वधो। ऐं असांखे ईअं लॻंदो आहे कि असां पाण करे सघंदा आहियूं ऐं असां अवल ईंदासीं ऐं पाण अॻियां वधी सघंदासीं पोइ त। पर मूंखे इहो ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे कि तव्हां ख़ाली सोचींदा आहियो उन ते अमल न कंदा आहियो ऐं तव्हां चओ था कि मूंखे पंहिंजो बिज़नेस ठाहिणो आहे ऐं इहो अॻियां वधणो आहे ऐं उहो सही राह ते हुजे। मूंखे माण्हुनि जी सेवा करणी आहे ऐं उहो चए थो मूंखे माण्हुनि जी सेवा करणी आहे, मूंखे प्रभु सां प्यारु करिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे, उन्हनि जी मदद करणी आहे जंहिंजे लाइ इहो सभु कयां वेठी ऐं इन सभाउनि में तव्हां सभु आया आहियो। मदद करणी आहे माण्हुनि जी। माण्हू हमेशह इहो ई चाहींदा आहिनि कि हुननि खे मदद मिले। मूंखां पुछियो वेंदो आहे तुंहिंजो सही राह छा आहे, इहो छा थी करे तूं जॉयस, तोखे छा करिणो आहे, अञा तोखे छा खपई। माण्हू चवंदा आहिनि इहो छा थी करे, मूंखे इहो सभु करणु वणंदो आहे इन करे मां इहो सभु कंदी आहियां ऐं मां हिते आहियां कि मूंखे इहो सभु करणु वणंदो आहे ऐं मां चाहियां थी कि मां इहो सभु हमेशह कयां जेसिताईं मां आहियां। मूंखे इहो जाम वणंदो आहे पर मूंखे ईअं लॻंदो आहे कि माण्हू हीअं छो था सोचनि ऐं छा था चाहिनि। मां तव्हांखे इहो चवंदी आहियां कि तव्हां अॻियां वधो, मूंसां गॾु माण्हुनि जी सेवा कयो ऐं माण्हुनि खे मदद कयो ऐं तव्हांजे मदद जे असां अॻियां वधी सघंदासीं। उन्हनि खे मदद मिलंदी जेका बि माण्हू हिते आहिनि ऐं जेका ॾिसनि था कि असां छा था कयूं ऐं छो था कयूं। माण्हुनि जी मदद करण लाइ असां अॻियां वधी सघंदा आहियूं। प्रभु असां सां गॾु आहे ऐं असां इहो सभु करे सघंदा आहियूं, बसि तव्हांखे करिणो आहे। इन करे ऐं तव्हांखे लॻे थो कि हे सभु ख़तमु थी चुको आहे, प्रभु जा वचन ख़तमु थी चुका आहिनि ऐं तव्हां चओ था कि इहो तव्हां ॾिसी सघंदा आहियो ऐं प्रभु जा वचन अञा बि आहिनि हिते। पंहिंजी शुरूआत प्रभु सां कयो। प्रभु तव्हांखे चेतावनी थो ॾिए, तव्हां इहो कयो ऐं न कयो। उहो चाहे थो कि तव्हां इहो सभु कयो, पंहिंजो मक़सदु ठाहियो, ॾको न। उहो चाहे थो कि तव्हां इहो सभु कयो, ॿियनि जी मदद कयो ऐं तव्हां सभु इहो सभु करे सघंदा। तव्हांखे इहा ज़िमेदारी मिली आहे, तव्हां इहो सभु कयो ऐं अॻियां वधो। बुखियल खे रोटी खारायो, अकेलनि खे ऐं दुखी खे इहो ॾियो कि तव्हां हुननि जे साम्हूं आहियो, तव्हां हुननि जा पंहिंजा आहियो ऐं तव्हां हुननि सां प्यारु कंदा आहियो। प्रभु तव्हां सां गॾु आहे, उहो चाहे थो कि तव्हां इहो सभु सेवकाई कयो ऐं अॻियां वधो। सेवकाई में मज़ो आहे, इहो सभु तव्हांखे करिणो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।